हिन यार खां मुंहिंजी अॻकथी ग़लति साबित थी आहे, छो त संदसि शाइरी आर्ट फेमिनिज़म ऐं तख़लीक़ी जड़त जे त्रिकुंडे ते बीठल आहे। ऊंज गुलाती पाण खां पोइ मूंखे संदसि शाइरीअ जो हिकु ॿियो त्रिकुंडो बि नज़र आयो। इहो त्रिकुंडो आहे ज़िंदगी, मोहबत ऐं मुआशा ते ॿधल। सबब त ज़िंदगी, मोहबत ऐं मुआशा जे विचां ईअं शाइरीअ खे कशीद करे वरितो आहे जो अमल ॼण त तहत शऊरी थो लॻे पियो। ऐं वरी उन शाइरीअ जे आख़िरी छेड़े ते किथे न किथे वर्किंग वूमन जो दर्द रियाज़ा पियो पाए। इहा वर्किंग वूमन जेका मोहबत जो निभाउ करण लाइ लाॻरथम जे मुस्तक़बिल चौकड़ीअ ते कंहिं कुंड ते बीही पंहिंजे कुंड वारी हैसियत खे ख़तमु करे वरी कंहिं टिकुंडे ते अची बीहे थी, जंहिंजे हिक कुंड ते मर्दाने समाज खां बग़ावत आहे, ॿी कुंड ते अणपूरनि रहिजी वियल ख़्वाहिशुनि जो लामकनाही सिलसिलो, त टी कुंड ते हिकु नई अकेलाई जो ख़ौफ़। हिन अकेलाई जेका वरी मुख़्तलिफ़ त्रिकुंडनि खे जनम ॾेई हयात जी कीट धारा ठाहे थी। प्रोफेसर शहनाज शरो लिखियो आहे त सरवर जे लहजे में शाइस्तगी बकी रही आहे, पर मूंखे संदसि लहजे में बग़ावत जो अहिड़ो लावा नज़र थो अचे जेको अगरि भारी पवे त शहर वीराने दिलियूं बर्बाद थी वेंदियूं। मां तुंहिंजे खीसे में पियल संदसि शाइरी मां कोट थो कयां पियो, मां तुंहिंजे खीसे में पियल टिश्यू पेपर आहियां, तुंहिंजे ज़ख़्मनि जे इंसार जे पूराए ताईं तुंहिंजे खीसे में रखी सघंदा। इन दर्द में जेका शिदत आहे उनखे उहो ई महसूसु करे सघे थो जेके टिश्यू पेपर जी कोमलता जे बावजूद हिकु मख़सूस अमल लाइ इस्तेमालु थियण जी सुध हूंदी। इहा ख़बर नथी पवे त आख़िर हिकु शाइरा जो मसइलो छा आहे। छा संदसि तस्कीर फेमिनिज़म में आहे? जेकॾहिं खेसि फेमिनिज़म जे लिबादे में ओढ़ियो वञे त हिकदमि छिरकी चवंदी त मूंखे रुॻो औरत जी नज़र सां छो थो ॾिठो वञे। उते शख़्सी तज़ाद कर खणी गाना विञाए वेहनि था, पर सरवर जी शाइरी हिक पासाई रड़ न आहे जंहिं ते हूअ गुज़िरियल 30 सालनि खां साबित कदम आहे। संदसि मौज़ूअनि में का बि तब्दीली न आई आहे, पर संदसि लबो लहजे जी हर नज़म ऐं हर सिफ़र नई लॻे थी। मां कंहिं हद ताईं इहा ॻाल्हि चई सघां थो त कैलाश पंहिंजी मर्ज़ीअ सां नज़म तर्जुमो कया आहिनि, न कि सरवर जे चवण ते, छो त कैलाश सदाईं सरवर शाइरीअ सां रुॻो उन शाइरीअ ताईं पहुचण जो गस आहे। इहो ई सबबु आहे जो लफ़्ज़ पर लफ़्ज़ तर्जुमे जे बावजूदु कैलाश जो सेल्फ किथे न किथे बीठल नज़र थो अचे। केरु चई सघे थो त कराचीअ जे उर्दू शाइरनि मंझां जंहिंजी और किथे बि पूरियल न आहे, उन्हनि मां का अहिड़ी शाइरा पैदा थी सघे थी जंहिंखे शाह लतीफ़, बुल्ले शाह, सज्जल सरमस्त, मस्त तवक्कुली, शेख हयात जे ज़मीन जी भलीअ भित ॼाण हुजे, जेका नई मारूईअ जी सैदो सयाद जो लोहो बि पढ़ी सघे, जेका अखर जी तपश सां ज़हन खे रख करे सघे थी, ऐं जेका